सूर्य बादशाह जी वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। सूर्य बादशाह वॾी बहादुरी सां अंग्रेज़नि खे जेको आहे लड़कारियो ऐं पंहिंजे असूलनि ते बीहो। इहा हिकिड़ी जेका आहे मिसाल आहे सिंध जे माण्हुनि लाइ। हुर मूमेंट फस्ट हुजे जेका 1892 में थी, हुर मूमेंट सेकेंड हुजे जेका 1942 में थी, सूर्य बादशाह वन या सूर्य बादशाह सेकेंड जेको हो उन्हनि जो वॾो किरदारु रहियो आहे। हींअर बि पीर पागारो सबदुल्ला शाह राशिदी थर्ड पंहिंजे हिसाब में हक़ ऐं सच जी जंग जेका आहे उहो विढ़ी रहियो आहे। ऐं असां सभु जेदीअ जी सूरत में मुतहद आहियूं। असां सिंध जे माण्हुनि सां बीठा आहियूं, सिंध जे हक़ सां बीठा आहियूं, हक़ूक़ सां बीठा आहियूं। ऐं असांजो इहो ई मौक़िफ़ रहियो आहे, बेटो निज़ाम हुजे, कालाबाग डैम हुजे या हाणे हुजे, त असां सिंध जी अवाम जो कदम सौदो इनशाला न पहिरां कयो आहे न हाणे कंदासीं। असां लाइ इक़्तिदार अचण वञण जी शइ आहे। असांजा इक़्तिदार असांजी मंज़िल कोन्हे। असां हक़ ऐं सच जी जंग पिया विढ़ूं। ऐं जेसिताईं सही सिंध जे माण्हू खे आज़ादी नथी मिले, माफ़िया खां जान नथी छुटे, ऐं लूट घसूट जो जेको सिस्टम आहे, निज़ाम आहे, उन खां जेसिताईं सिंध जी अवाम पंहिंजे पाण खे आज़ादु नथी कराए, असां आवाम सां ऐं माण्हुनि सां ऐं सिंध सां बीठा आहियूं।